अच अच लाला वे वाह एली सच पुछींदा असां तो मां आसरो हिलाए छॾियो मालिक जा लख लख एहसान जो तोखे वरी नई ज़िंदगी मिली पई। सोट आख़िर तूं या जिस्म तां रिढ वारी खलल आहे पघड़ वारो चेहरो कॾहिं ॾेखारी चवी छा पियो लाला इहा बकवास कहिड़ी पियो करे? बकवास कोन पियो कयां तुंहिंजे शैतानी रूप जी मूंखे ख़बर पइजी वई आहे त तूं केतिरो कंहिंजो हमदर्द आहीं। लाला ज़बान खे लगाम ॾे ॻाल्हाई कीअं थो? जॾहिं असां ॿ सोट पाण में पिया ॻाल्हायूं न त कुतनि खे भोकण जी इजाज़त कोन ॾींदुसि। माठ करे पी ज़बान काकड़े खां छिके न कढे। लाला छा थियो अथई लाला? होश में अचो मुझे तॾे ते मुझे माण्हुनि जी पियो थो बेइज़ती करी। ही तॾो तुंहिंजो छामे आहे सोट जो समूरो ठाठो त पापा जो ॼमायो हुन कुझु वक़्तु तुंहिंजे हवाले कयो त तूं सॼी ज़िंदगी हुन ते कब्ज़ो ॼमाए वेही रही। असां ख़ामोश उन ई करे रहियासीं असां तोखे वॾो भाउ सम्झंदा हुआसीं पर इहा सम्झ में ॻाल्हि न आई त जंहिंखे असां भाउ था सम्झूं उहो असांखे कोहण लाइ कातियूं तिखियूं कंदो थो वधे। लॻे थो त तोखे को मथे वारो धकु डिंगो लॻो आहे तॾहिं त जीअं अस्पताल मां आयो ही पियो थो विफली न दोस्त जी तमीज़ न दुश्मन जी परख। मूंखे ख़बर आहे त तूं उहो कमीनो शख़्स। बस कर लाला बस मां तो क्या है तुझी इज्जत है तू वञी तो पंहिंजे आपे खां निकिरंदो अॻिते जेकॾहिं हिकु बि गुथो लफ़्ज़ कढियो अथई न त इहा ज़बान काकड़े मां कढी वठंदुसि। सजावल खान तोखे वॾो सम्झी मां तुंहिंजे हक़ुलनि जो एहतराम कंदो हुउसि ऐं तूं शायदि इहो सम्झी चुको आहीं त लाला तुंहिंजे रड़ियुनि ऐं धमकियुनि खां डिॼी चुको आहे। न सजावल न हाणे तुंहिंजे हिननि रड़ियुनि जो लाला मथां को बि असरु न थींदो छो त मां तुंहिंजे शैतानी चहिरे खे सुञाणे वरितो आहे। तमामु जल्द तुंहिंजे साम्हूं अहिड़ा शाहिद बीहारींदुसि जेके तोखे ॻोठ जे साम्हूं बेनकाब कंदा ऐं मूंखे कसम आहे पंहिंजे भाउ जे वहंदड़ रत जो उन ॾींहुं तोखे मुंहिंजे हथनि मां केरु बि बचाए न सघंदो केरु बि न बचाए सघंदो सजावल खान। हाणे ॾियोसि मां हे माइट्रा तूं हीअं कर जो सभु कम छॾ पटको लाहे वञी रखूं नवाब खान जे पेरनि ते मां वञा थी हावेलीअ उते वञी के वॾेरीअ खे मिंथूं कयां पोइ वञी को छोकिरे मां हथ कढंदा मूं साम्हूं जे न त जेल में ई माराए छॾींदा छोकिरे खे। जानी शहरु तोखे भला इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त नवाब खान मूसा खे बदिरायो छो? हल अकुल जा अधा ॾिठी कोन त छोकिरीअ खे कुंवार बणाए मूं सां घर वठी आयो मथां वरी छोरीअ खे ज़हर बि ॾिनल हो। इहो कमु को असांजे छोरे जो थोरो ई आहे जो नवाब खान छितो थी पियो छोरी खे वठण लाइ उनजा माउ पीउ बि त उन सां गॾु हुआ। बाबा इहा ॻाल्हि वञी तूं रही सघे सम्झाए न। उहा मां आहे निभा गुरु असांजे लाइ सियाणो थींदो आहे मां जॾहिं ॿाहिरि वञी कंहिं सां ॻाल्हाईंदो आहे न ॼण मोए खे निड़ीअ ते कंहिं न हो ॾिनो आहे अखर ई न उकलंदो अथसि। सभु कुझु ॻाल्हाइण ई तोखे ईंदो आहे पोइ तूं भली वञी रेस सां ॻाल्हाए। पाजे कुल थई घर जो मर्द तूं जा मां वञा वञी पराए ने ओता कन ते बीह रह। इहो बि मालिक जो शुक्र आहे जो अॼु तो मूंखे हिन घर जो मर्द त तस्लीम कयो। बाबा तूं बि इहो अम्मा खे कमु करे ॾेखार त तूं कंहिंखां घटि न आहीं। बाबा पोइ अम्मा खे पक थींदी त तूं घर जो मर्द आहीं। ॻाल्हि त ॿुध छोरी माणे खे पक ॼाणण लाइ मां मलाखड़े में लहां छा? तोखे न मलाखड़े में मल विढ़ण जी ज़रूरत आहे न कटोरो हथ में खणी दर दर पिनण जी ज़रूरत आहे। घर में वेही ताम मल बुहारियूं ॾे ॿाहिरि जा कम मां पाण करे ईंदसि। हाणे कयई न कम जी ॻाल्हि। अच्छो थई मुंहुं तो घर खां ॿाहिरि निकिरण जे लाइ कसम खणी छॾियो आहे। घर खां ॿाहिरि मुंहिंजी केरु बि नाहे ॿुधंदो त बाजायो रेस जे दर ते छो धिका खावां। न टाइण सां मां तोखे घर वेहण कोन ॾींदसि महलाए तो घर जो कमु छॾाए वञी नवाब खान खे मेड़ मिंट कर। ख़बर आहे मूंखे ख़बर आहे तूं सालूअ खे बुछड़ो कराईंदी पोइ ई तोखे मज़ो ईंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।